मुख़्तलिफ़ खातन में फ़ौती कोटा तहत 358 नौकरियुनि जी मंजूरी ॾिनी वई आहे। अव्हांखे आगाह कयो पिया चीफ सेक्रेटरी सुहिल राजपूत जी सदारत हेठि फ़ौती कोटा तहत नौकरियुनि बाबति अहम इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ खातन में फ़ौती कोटा तहत 358 नौकरियुनि जी मंजूरी ॾिनी वई आहे। अपडेट्स मालूम कयूं था शाहिद मिरानी खां। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि वधीक? सिंध के चीफ सेक्रेटरी मुख़्तलिफ़ खातन में फ़ौती कोटा तहत 358 नौकरियूं ॾियण जी मंजूरी ॾिनी वई आहे। इन हवाले सां चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत जी सरबराही हेठि फ़ौती कोटा बाबति अहम इजलास थियो आहे, जंहिंमें लाॻापियल खातनि जे सेक्रेटरियुनि पारां शिरकत कई वई। इजलास दौरान चीफ सेक्रेटरी पारां सिहत खाते में 42, रेवेन्यू खाते में 10, कॉलेज एजुकेशन में 7, ज़रायत खाते में 5, इतलात में 1, आबपाशी खाते में 41, मकानी इदारनि वारे खाते में 34 नौकरियूं ॾियण जी मंजूरी ॾिनी वई, जॾहिं त वर्क्स एंड सर्विस खाते में 16, स्कूल एजुकेशन खाते में 162, लाइव स्टॉक एक्साइज ऐं खुराक खाते में 4 नौकरियूं ॾियण जी मंजूरी ॾिनी वई। इन हवाले सां चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत जो चवणु हो त संघ सरकार साल 2018 खां हिन वक़्त ताईं फ़ौती कोटा तहत 8,379 नौकरियूं ॾिनी वियूं आहिनि। इजलास दौरान चीफ सेक्रेटरी सूबे जे समूरनि डिप्टी कमिश्नर खां DRC रिपोर्ट बि तलब करे वरिती आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी शाहिद मिरानी अपडेट करण जे लाइ।